ज़ाइरीन अचनि था पिया, ज़ियारत कनि था पिया, पंहिंजो दिलि जूं उमेदूं पूरियूं करे था वञनि। असां इहो चवण जो शुक्र आहे अल्लाह जी महिरबानी दरगाह खुली आहे, असां ज़ियारती आया आहियूं परे खां पंधु करे। ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थी थिए, दरगाह खुली, असां ॾाढा इन मां मुतमिन आहियूं। असां हुकूमत खे इहो पैगाम ॾियण था चाहियूं त कोविड जे करे जेको बि दरगाह वग़ैरह आहिनि उहे बंदि न कनि। तमामु मज़ो आयो ऐं कोरोना वबा जे करे तमामु परेशान हुयासीं। अॼु पंहिंजे बच्चन सां गॾु आहियूं, माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थिए। के इमाम के लिए आग पर चली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा या अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आरिफ जुने जो तव्हां ॾिसी रहिया महबूब न्यूज़ नेटवर्क। अॼु मां मौजूदु आहियां भिट शाह ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते, जिते इलाही महीननि खां दरगाहियूं खोली वियूं, जिते मुज़ाहिरीन जी आमद अञा ताईं जारी आहे। छो त माण्हुनि खां ॻाल्हि ॿोल कयूं था। ज़ियारत जो ख़्यालु आहे, मतिलबु त ज़ाइरीन अचनि था पिया, ज़ियारत कनि था पिया, पंहिंजो दिलि जूं उमेदूं पूरियूं करे था वञनि। इहो पंहिंजा असांजा रहबर आहिनि और असांजा जेके आहिनि उमेदूं पूरियूं था थी वञनि। ॾाढा ख़ुशि आहियूं जो असांजे ज़ाइरीन खे मतिलबु जेका आहे ज़ियारत जे लाइ मतिलबु त मौक़ो ॾिनो वियो आहे। असां इहो चवण जो शुक्र आहे अल्लाह जी महिरबानी दरगाह खुली आहे, असां ज़ियारती आया आहियूं परे खां पंधु करे, दिलनि जी उमेदूं खणी आया आहियूं। अल्लाह कंदो पूरी थींदियूं, दरगाह ते ज़ियारतूं करण आहियूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे जो दरगाह खुली आहे। असां जेकमाबाद खां आया आहियूं। ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थी थिए, दरगाह खुली, असां ॾाढा इन मां मुतमिन आहियूं। अल्लाह करे इन वबा खां असांजी जान छुटी वञे, इन दिलि जे गहराइनि सां दुआ बि घुरंदासीं। ख़ुदा कंदो भलाई थींदी। अॻिना खां घुमण आहियूं, टूरिस्ट आहियूं, थोरो मज़ो एंजॉय पिया करूं हिते। हाणे बंदि हुई कोरोना जे करे, इंशाल्लाह हाणे खुली वञनि सभु दर। असां ॻोठ वारनि सां गॾु आया आहियूं। काफ़ी ख़ुशि आहियूं ऐं असां चऊं था त कोविड-19 जी सिचुएशन जे करे काफ़ी माण्हू डिस्टर्ब हुआ ऑलरेडी, इन करे जो दरगाह खुलियो आहे। असां हुकूमत खे इहो पैगाम ॾियण था चाहियूं त कोविड जी जेकी वैक्सीन आहे ऑलरेडी माण्हुनि खे लॻी चुकी आहे ऐं हीअ चवनि त कोविड जे करे जेको बि दरगाह वग़ैरह आहिनि उहे बंदि न कनि प्लीज़। ऐं माण्हू इलाही डिस्टर्ब आहिनि, जेके बि सिंध जा दरगाह आहिनि, मस्जिदूं आहिनि, उहे खोले छॾनि। साईं बिल्कुलु अॼु तमामु काफ़ी ॾींहंनि खां पोइ असां आहियूं सखी लतीफ़ सरकार ते। तमामु मज़ो आयो ऐं कोरोना वबा जे करे तमामु परेशान हुयासीं। अॼु पंहिंजे बच्चन सां गॾु आहियूं, माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थिए पंहिंजे प्यारनि सां। बिल्कुलु जीअं दरगाहूं बंदि हुयूं, असां मौलाई अज़ादार जेके बि आहियूं, असांखे इलाही तकलीफ़ पहुती, असांजी ज़ियारतूं बंदि हुयूं ऐं असांखे हींअर ख़ुशी आहे जो दरगाहूं खुली वियूं आहिनि, असांजूं ज़ियारतूं खुली वियूं आहिनि, असांखे इंजॉय करण जो मौक़ो मिलियो आहे, दुआ घुरण जो मौक़ो मिलियो आहे। ऐं तमामु जेके बि अज़ादार आहिनि सभिनी जो असां शुक्र अदा करूं था जिन कोरोना वैक्सीन लॻारायूं, जेके जेके मसइला सभिनी हल कराई, दरगाहूं खुली वञनि। माशाल्लाह वॾो मज़ो अचे। जीअं खां वठूं सरकार भिटाई सरकारी दरगाहियूं बंदि हुयूं, इन कोरोना जी वबा खां वठूं हाणे अलॻि अलॻि शहर खां आहिनि, हर इंसानु आया आहिनि, अची करे वरी ख़ुशी महसूसु थिए थी। हर इंसानु पंहिंजो दुख ॿुधाए थो साईं सरकार खे, रोज़ु मौला सरकार जी शान हले थी। जीअं सरकार दरगाहियूं बंदि थियण खां कोरोना ख़तमु न थींदो आहिनि। ॾिसो पाण त होटलां खुली पियूं आहिनि, बाज़ारूं खुली पियूं आहिनि। हुकूमत खे इहो चवणु दरगाह बंदि न कनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते आयल नाज़रीन जा तव्हां वीचार ॿुधायो। उहे चवनि था सो पीस ते फॉलो कयो वञे, दरगाहुनि खे बंदि न कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु आरिफ जुने जो खे इजाज़त ॾींदा। ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क। नाम हुसैन की जिसको पहचान नहीं है, नाम हुसैन की जिसको पहचान नहीं है, सच पूछो तो वो मुसलमान नहीं है। अरे मुझसे पूछते हो तुम शान हुसैन लोगो, क्या तुम्हारे घर में कुरान नहीं है? तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, 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 मोहसिन अली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी
सके बात के मुस्तफ़ा को मांगना पड़ा, मुस्तफ़ा को मांगना पड़ा, तब कहीं मिली है फातिमा। तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सके फातिमा, तू बड़ी सके बात के आए हैं हसन बवक्त ज़हर, आए हैं हसन बवक्त ज़हर, असर पढ़ रही है फातिमा। तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सके फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सके फातिमा। लाड में खदीजा कहती थी, लाड में खदीजा कहती थी, रब की लाडली है फातिमा। तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सके फातिमा, तू बड़ी सके फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सके फातिमा। के ला इलाह झूमने लगा, ला इलाह झूमने लगा, सजदा कर रही है फातिमा। तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सके है फातिमा या सैयदा, तू बड़ी सके फातिमा, तू बड़ी सके फातिमा। के वक्त के इमाम के लिए, वक्त के इमाम के लिए, आग पर चली है फातिमा। तू बड़ी सखी है फातिमा या सैयदा, तू बड़ी सके फातिमा, तू बड़ी के साहिबे नक्शे पैगंबर सा कोई ढूंढ गेला, साहिबे नक्शे पैगंबर सा कोई ढूंढ गेला, दर तो तुझे मिलता ही नहीं, कोई दर सा ढूंढ गेला। अरे एक दो दिन नहीं सदियों की इजाजत है तुझे, तू अली छोड़ कलंदर सा ढूंढ गेला। कलंदर